पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे जेका उहा शहरी इतिहाद जे अॻुवान साईं अकरम अबड़ो साहिब जन। साईं वेलकम था कयूं तव्हांखे असांखे पंहिंजे प्रोग्राम में। पोइ हुनखे मां सां ॻाल्हायो, बाबा ॻाल्हि ॿुधो, मां डी सी सां त न ॻाल्हायो, मां प्रिंसिपल सां ॻाल्हायो त तव्हां ही छा सिस्टम शुरू कयो आहे। जॾहिं त असां टी वी ते ॾिसूं था त KPK में हिकिड़ो सुहिणो तरीक़ो आहे, मुनज़म तरीक़े सां परे परे कुर्सियूं रखियूं आहिनि, परे परे असांजी न्याणियूं वेठियूं आहिनि, सुहिणे तरीक़े सां हले थो। ऐं पंजाब में बि इहो आहे, बलूचिस्तान में इहो आहे, सिंधी में ई छो आहे। ॾिसो जॾहिं असां इहो DC खे चइबो आहे असांखे ॿोरो बि न खपे, तव्हां महिरबानी करे मुफ़्त कयो। हाणे ॾिसो तव्हां ॾिसो, मां कल्ह को जांच कयां थो, हालांकि मां कंहिं सेक्टर न वियो आहे, त सभु इहे चवनि था साईं 100% जेके ॿाहिरां सां मिलनि था उहे मुस्तक़ आहिनि इन शइ जा। ॾिसो मुस्तक़ीन खे ॾियो, सभु को बहितर सवाबु इहो आहे, हितां बि असांखे सवाबु वठण जो आहे साईं। अच्छा, शहरी इतिहाद जो हिन वक़्तु किरदारु, छो त हेॾियुनि वॾियुनि तंज़ीमुनि, काफ़ी सारियूं तंज़ीमुनि जो तव्हांजो हिकिड़ो इतिहाद आहे, मुंहिंजे ख़्याल में 25-30 तंज़ीमूं आहिनि, हिकिड़ो इतिहाद आहे जंहिं तव्हां अॻुवान आहियो। त शहरी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां कहिड़ा इनिशिएटिव जेके हिन मामले खे, छो त मार्केट्स बंदि आहिनि या उन हवाले सां के कुझु शयूं माण्हुनि ताईं जेके उते कमकार कंदड़ मज़दूर हुए ॿिया जा सभु इलाही माण्हू सफ़र कंदा, त तव्हांजी तरफ़ूं को अहिड़ो हिकिड़ो असांजी हिन ते असां इंडिविजुअल कयो आहे। ॾिसो न, हाणे इन में मां तव्हांखे ॿुधायां त शहरी इतिहाद हिकिड़ो फोरम आहे, घणी पार्टियुनि जो, घणी मज़हबी पार्टियुनि जो ऐं सियासी पार्टियुनि जो। इन में इहो थींदो आहे त पोइ असांजी मुख़्तलिफ़ पार्टियूं हूंदियूं आहिनि, पोइ हर पार्टी खे असां पुछा कंदा आहियूं, चवंदा असां पाई तौर ते कंदासीं। कहिड़ी मीटिंग्स वग़ैरह थियूं? न, मीटिंग्स त असांजे बारे में न थी आहे, मां ग़लति ॿुधाईंदुसि, पर असांजो टेलीफोन राब्तो आहे। हाणे इहा त अल ख़िदमत जमात इस्लामी जी आहे, उन्हनि चयो असां पंहिंजी तरफ़ कंदासीं, बेस्ट उन्हनि कयो। जमात JUI बि कयो। ॾिसो न, वरी आमदनी ख़ान छा आहे त उहो चेंबर ऑफ कॉमर्स सदर बि आहे ऐं असांजो सिंध ऑफ सदर आहे। आमदनी ख़ान जेको आहे पंहिंजे कपिड़े मार्केट जेकी उनजी पंहिंजी 2-3 तंज़ीम अथसि, उनजे थ्रू कई। समीर सूर्यो जेको असांजो सराफा बाज़ार जो सदर आहे, तव्हांखे ख़बर आहे, उन हाणे बि 5-6 डट्स जेके चैरिटी बि कई। हाणे इन थ्रू सां मां छा थो कयां उहो मुंहिंजो रब ॼाणे थो, ॾिसो न, उहो मुंहिंजो अलाह ॼाणे थो। पर मां इन ते बिलीव कंदो आहियां, कंहिं माण्हू खे दर ते अचे त तव्हां कैश ॾियोसि, मां इन ते ट्रस्ट कंदो आहियां। शहर जे माण्हुनि खे वधीक लॻंदो आहे, वधीक तकलीफ़ तमामु माण्हू, छो त डेली वेजेस वारो आहे न साईं। उन लाइ तव्हां शहरी इतिहाद जा अॻुवान आहियो, त तव्हां इन सूरत हाल खे कीअं था सम्झो, त हाणे उनजो छा हल निकिरी सघे? हल इहो हुयो त हुकूमत खे पंहिंजो हुकूमत हिन खे 2010 जे इस्लाम में भेटाई थी त असां चंद माण्हुनि में राशन ॾियूं। मां जी मुखालफ़त कई। DC साहिबु हिते मीटिंग में कंहिंखे घुराईंदो न आहे, मूंखे एक्सपीरियंस आहे 2010 जो, आमदनी ख़ान बुरे खे एक्सपीरियंस आहे, छो त असां सॼो फ्लड में हिते आयासीं, असां पाण हथनि सां जेके राशन घुरायासीं। हाणे उन ज़माने में छा हो त सिंध में फ्लड आयो, सॼी दुनिया फ्लड खे पाकिस्तान खे जेको आहे डोनेट करे पई। 100 खां वधीक जेके NGOs आहियूं, यानी वठण वारा घटि हुया, ॾियण वारा घणा हुया। अरब जेके आया उहे हेलीकॉप्टर ते, उहे त जंहिंमहिल हेलीकॉप्टर ते माण्हुनि खे डेरा बलाद खे जेका हलणा पिया त 5-5 हज़ार रुपया कैश बि ॾियनि पिया।